पंडाल में वेठल जेके भी दोस्त जमायत सूरी मुख्तलिफ बरादरी सभिनी खे अस्सलाम वालेकुम। गौर सां ॿुधां पियो मीर साईं छा पियो फरमाए। मीर साईं सफ़ा ग़लत बयानी कई आहे। मीर साईं गरीब जो ॿार न आहे, वाली रियासत आहे। ज़मीनदार रहिया आहिनि, अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहिनि ऐं 4 दोस्तनि सां पाड़े ओड़े सां निभाईंदा आया आहिनि, अॻिते बि निभाईंदा। ऐं NGO जे करे हिते वेलफेयर ट्रस्ट जी हूंदा आहिनि, उनमें काफ़ी ग़रीबनि लाइ 70-80 घर बि ठाहिराया आहिनि। त इहो सिलसिलो हूंदो आहे जेको जुस्तजू वारो वर्क हूंदो न। पार्टी असांजी पार्टी जो मंशूर आहे, पहिरीं ॻाल्हि मोहबत, सभिनी खां अॻु में मोहबत जो पैगाम आहे असांजी पार्टी जो। मीर साईं ॾिसो, कोई भी पार्टी जो कारकुन इहो सोचे सघे पियो कि मीर साईं उन्हनि खे दावत हुजे मुखालफ़नि खे कि तव्हां अचो। दिलि खपे, जिगर खपे। असांखे त मौक़ो हाणे पहिरियों चक्कर मिलियो आहे कि PS 28 ते अची करे तव्हां सभिनी सां बाह ॿेली थी करे इलेक्शन विड़ूं, भरपूर विड़ूं, इंशाअल्लाह फतेह थींदी। मगर इहो सिलसिलो रुगो हिते न, सॼी सिंध में जेको बि तक आहे, ज़िले खैरपुर में हुजे, ज़िले नवाबशाह में हुजे, सखर में हुजे, जैकमाबाद हुजे, हैदराबाद हुजे, बदीन हुजे, जाथे काथे माना हिननि जो किरदारु साॻियो ई रहियो आहे। हिननि लुटियो आहे धरती खे, बोर्ड वारा पैसा भी है खाई आहे। मिसाल तौर मां पाण भी इन तक में आयो ई कोन हुउसि, न त मां भी बराबर जो शरीक हुजां। मां हुन टाइम ते कैंडिडेट हुउसि गम्बट वारे तक जो। तो हुन पासे असां जेको थी सघियो, ये कटवट ॾियनि पिया, पुलिस वारा बंदि भॼनि पिया, असां अची करे जेको थियो मीडिया में तव्हां मां कुझु दोस्तनि ॾिठो बि हूंदो असांजी कारकर्दगी, असां माना पंहिंजे तक खे हुन टाइम ते कयोसीं। हाणे हितां वारा काथे हुया, सुतल हुया, हुनमें असांजो कसूर कोन्हे। अगरि मूंखे अॼु खां साल ॿ में ख़बर पए हा त मां बि बराबर जो माना शरीक हुजां कि मां बि हुननि वारो किरदारु अदा कयो। पर मां हुन टाइम ते मूंखे ख़्वाब ख़्यालु न हुयो अॼु खां 1.5 साल अॻु में कि मां फिरी गिरी तव्हांजे नसीब में आहियां। तव्हां मुंहिंजे नसीब में हुयो। ॾिसो, मूंखे हुननि वॾेरनि वांगुर बुख आहे कोन, अल्हम्दुलिल्लाह। केॾो सारो फ्रूट पियो आहे, मां हिकिड़ो केलो खाई करे बस कई। सॼी डिश खाई वञे, हिननि जा पेट फाटंदा ई कोन, लकी रबड़ जा ठहियल हिन लाइ। 8 फरवरी वेझी आहे, तव्हां सभु दोस्तनि खे दावत ॾियो, भले हुननि ॾे वञो, हुननि खे पैगाम ॾियो असांजो कि तव्हां 15 साल हिकिड़ी पार्टी खे आज़मायो आहे, कहिड़ी चङाई थी आहे सॼी सिंध में, कहिड़ी चङाई थी आहे। अॻु में गर्क थियल शहर हुयो मुंहिंजो दड़ो, हाणे मुंहिंजो दड़ो खां बदतर हालात बाक़ी इलाइक़नि जी थी वई आहे। माना जेको फ्रेम आहे, नक्शो आहे, उहो त सम्झ अचे थो न कि आहे इहो कमरो हुयो, हे हिते पाणी कढंदा हुया, हे बाथरूम आहे, हिते त का शइ कान्हे, सफ़ा लम्हा लेट करे छॾियो किसे खे न। हाणे तव्हां सभु पढ़ियल लिखियल आहियो, उथो वेहो था, TV भी ॾिसो था, सभिनी जे हथनि में मां ॾिसां टच फोन आहे, अल्हम्दुलिल्लाह। त तव्हां फेसबुक ते बि हूंदव, तव्हां YouTube भी ॾिसंदा हूंदव। त इंशाअल्लाह वक़्तु जेको आहे हिननि खे ॾेखारींदो। अल्लाह जी लठ जेकी आहे बे आवाज़ हूंदी आहे, बसण शुरू थी वियो, माण्हुनि थुक लहण शुरू करे छॾी आहे, प्रोग्राम ख़राब था थियनि। जीअं ॾींहं वेझा थींदा वेंदा इलेक्शन जा, हिननि खे को बुहारे सां कुटींदो, को हिननि खे लठणंदो, कुझु मिसाल एहतजाज करे दर बंदि कंदा आहिनि, बाबा न अचो। त इंशाअल्लाह हिन जो भरपूर फ़ाइदो वठो ऐं आज़माइलनि खे न आज़मायो। हिन दफ़े हाणे त मूंखे बि शर्म थो अचे, मां जब नौजवान आहियां, मुंहिंजो सभु दाढ़ी अच्छी थी वई आहे, बहरहाल हुननि खां जवान आहियां। हो हाणे छुटल करतोसीं, आज़माइजी आहे, हाणे असांखे आज़मायो। अगरि असांजा बि प्रकार अहिड़ा हूंदा त पोइ असांखे बि साॻियो आउट करे छॾिजो। ठीकु आहे, पार तुंहिंजे हाणे 8 फरवरी ॿई ठपा सितारे ते। शादी तू
इस्माइल शाह जिए तू सदाएं, साईं इस्माइल शाह जिए तू सदाएं। साह खां साखे प्यारो साह खां साखे प्यारो साईं इस्माइल शाह जिए तू सदाएं, साईं इस्माइल शाह जिए